अधूरा ख्वाब रह जीवया। अदा सबर सारा तक छा थियो आहे? छो तो भॼंदो थी? कंहिंखां थो भॼी? छा तो खां चोरी त न कई आहे? न न राणा, मां चोरी न कई आहे का। नहीं, मां को चोर आहियां। बसि रंगीन दुनिया ख्वाब ॾिसी पंहिंजे वजूद खे विसारे वेही रहियो आहे। छा मसलो आहे? तूं छो एतिरो परेशान आहीं? तूं पंहिंजी समूरी हक़ीक़त मूं सां कर, शायद मां तुंहिंजी का मदद करे सघां। मुंहिंजो नालो असल में आचर मुबारक आहे ऐं मां हिकु ग़रीब पंचर वारे जो पुटु आहियां। आचर ओ आचर अबा उत वानी थी वियो आहे तो शाबाश आहे। जेको सुतो पियो ई लॻे थो ईअं न उथंदो, इन सां मज़ो करिणो पवंदो। आचर आचर करीं छा तो जेको सुतो पियो ई बाबा ईअं थींदो आहे छा? वाह बाबा, एॾी निंड मुंहिंजो ख्वाब ई विञाए छॾी। अरे बाबा मूं पोड़े पी जा पंचर हणी हे हथ ई कारा थी विया आहिनि ऐं तूं वती तो रंगीन दुनिया जा ख्वाब ॾिसंदो। छॾ बाबा अने रंगीन दुनिया जा ख्वाब ॾिसण, हली मूंसां पंहिंजे दुकान ते कमकार हली कर। हल बाबा। अरे बाबा, मां कीअं सम्झायां तव्हांखे? छा मां बि तव्हां वांगुरु सॼी उमिरि पंचरनि में कारी करे छॾियां, या पंहिंजे वॾनि वांगुरु हारको करे गुमनाम थी मरी वञा? छा तव्हां मूंखे राति ॾींहुं महिनत करे इन जे लाइ पाया त जीअं मां अॼु तव्हां सां वेही पंचर हणां हिते? या मज़दूरी करे पढ़े लिखियो थी करे त बैराड़ी में गुज़ारियां, या कंहिं वॾेरे जी गुलामी ॾेई सॼी उमिरि बैराड़ी में वेठो हुजां? मुख़्तलिफ़ करणु थो चाहियां ऐं जेका मूं में क़ाबिलियत उहा मां सॼी दुनिया खे ॾेखारणु थो चाहियां। ऐं उहो ॾींहुं परे न आहे। खेरा बवाली मामा लालू असली हर हिकु वॾे फनकार सां फेस टू फेस कमु करणु थो चाहियां ऐं उहो ॾींहुं परे न आहे। तव्हां जल्द मूंखे टीवीअ ते ॾिसंदव। अरे अबा अलाह ॾींहं ॾे मां हलाए त दुकान ते मां त तोखे सम्झायां पियो। हाणे वधीक बाबा तुंहिंजी मर्ज़ी आहे, हाणे अचु मुंहिंजे पोयों दुकान ते। आचर केसि ताईं तूं पंचर हणंदे? बाबे सॼी उमिरि पंचर आया आहिनि, हुन मुंहिंजे लाइ छा कयो आहे? न, मां पंचर न हणंदुसि। अलाह साईं मूंखे अदाकारीअ सां नवाज़ियो आहे त मां इहा अदाकारी पूरी दुनिया खे ॾेखारींदुसि। हा, मां अदाकार बणंदुसि
ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे पंचर हणण वारे जो पुटु सॼी उमिरि पंचर न हणंदो। जे अदाकार आहे, क़ाबिलियत रखे थो त पंहिंजी क़ाबिलियत पूरी दुनिया खे ॾेखारे। पर तूं ग़रीब माण्हू, ग़रीब थियासीं त छा थी पियो, टैलेंट त आहे। बाबा चेक कयूं था, चेक कयूं था। मेरे ख्याल में हाणे सही आहे, ठाहियांसि बाबा। छोकिरो हूंदो आहे दुकान ते, चवंदो आहे त अचे वेह, पर हाणे अचे ई कोन थो। हाणे साईं अदाकार थो थिए, अदाकार जो थिए थो त हाणे असां काॾे? दादू, ही शहर दादू आहे। हिन शहर, हिन सिंध जी धरतीअ खे तमाम वॾा वॾा नामियारा फनकार ॾिना, अदाकार ॾिना ऐं शाइर ॾिना। पर अफ़सोस हिन फनकारनि जे शहर जो कंहिं बि वस वारे क़दुरु न कयो। एतिरे क़दुरु जो हिन दादूअ खां कलंदर जहिड़ी हस्ती बि धार कई वई। पोइ बि हिन शहर उस्ताद बुखारी, अनवर कमराणी ऐं ॿिया बि अज़ीम शाइर ॾिना ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी, मामा लालू, मवालीअ जहिड़ा बहितरीन कलाकार ॾिना। ऐं बदकिस्मतीअ सां ही आचर बि अहिड़ो ई टैलेंट रखंदड़ आहे। हिन पंहिंजी इन टैलेंट खे ऐं पंहिंजी अदाकारीअ जे जोहर खे दुनिया खे ॾेखारण लाइ दादू पहुतो आहे। ॻाल्हायो था, मां त पहिरियां पियो सम्झो था तव्हां गूंगा हो। गूंगा नाहियूं भेरो, टिकटॉक ते वीडियो था न आहियूं, हुते ख़ाली असांखे लिपसिंग करणी पवंदी आहे, साउंड ऑटोमेटिक। अच्छा, इहो टिकटॉक छा आहे? एक्टिंग जो ज़रियो आहे, ॿियो कुझु न आहे। एक्टिंग मूंखे कराईंदो एक्टिंग? तव्हां कराईंदो? हा, मां एक्टर आहियां। मज़ाक थो करे यार। ये सोली ॻाल्हि न आहे। छोला थोड़ा इनका पैना। सॉरी ब्रो, एक्टिंग जहिड़े मां नज़र ईंदी आहे, पर लॻे नथो त तूं एक्टिंग करे सघंदे। माइंड न कजांइ सही ॻाल्हि करे सघां थो एक्टिंग, मां अदाकार न सबर तव्हां किथे एक्टिंग कई आहे? हा, किथे कई अथव? घर में। घर में? हा, घर में किथे, कीअं एक्टिंग कई? थोरो सम्झाईंदव?
टीवी ते ड्रामा हलंदा आहिनि न इस्माइल चांडियो अबाज़ सदरो खैरात खूनी माण्हू सभिनी जी अदाकारी कंदो आहियां यार हे उहा एक्टिंग ना आहे मूंखे सेखारींदो भला कहिड़ी एक्टिंग आहे मूंखे सेखारियो न अदा हीअ तूं modern भलो न acting लॻे मूंखे सेखारींदे अदा हा मूंखे सेखारियो अदा तूं सभिनी में भलो माण्हू थो वञे अदा सेखार न मूंखे अदा यार अदा तव्हां अदा सेखार नाम छा आचर मवाद अच्छा ॿुध मिठा ये एक्टिंग जो चक्कर छॾे ॾे तोखे कोन ईंदी हा मूंखे वॾो शौक़ु आहे एक्टिंग जो दूसरो कोई शौक़ सां कमु थोड़ी हलंदो आहे मां करे ॾेखारींदुमि तव्हां अजेब त सही न त ट्राई वठो मां करे थो चलो ॾेखारियां ठीकु आहे तोखे सॼा हूंदा पर असांखे ट्राई ॾे कीअं ख़बर पए असांखे करे थो ॾेखारियां कर ॾेखार ते ते हला तूं वॾेरे रोल करे ॾेखार वॾेरो हुई सफ़ा नवाब वॾेरो कीअं थो कयां हलो फेरी रख आराम सां करे कहिड़ो वॾेरो रोल कर एक्टिंग ख़बर पए तो अचे थी मुंहिंजो नालो आहे बहराम खान नालो आहे मुंहिंजो कीअं लॻा हाणे अदाकारी में यार तू तो मूंखे सुठो एक्टर लॻे पर महिरबानी तूं किथे रहंदो आहीं किथे आहे तुंहिंजो ठिकाणो हिते को अथई केरु माइट मिट दोस्त यार को अथई हिते किथे कंहिं वटि मां त सॼो ॾींहुं बसि ईअं ॿाहिरि घुमंदो आहियां हिते माइट जो केरु कोन्हे त पोइ बसि राति जो हिते पार्क में सुम्हंदो आहियां हुते हुन वण जे दुकान जे पोयां वञी बसि सुम्ही पवंदो आहियां वरी सुबुह जो ईअं वेंदो आहियां वरी पोइ ॾिसंदो आहियां पोइ किथे ऑडिशन जे लाइ वेंदो आहियां पर अञा त कंहिं ॾस ई कोन थो त किथे ऑडिशन थींदा आहिनि पर पुछा कंदो थो हुतां अञा भला कंदो मां पुछा करे ऑडिशन ॾेई कमु वठी ईंदुमि यार एक्टिंग मैंने ये सुठी नहीं लगे पर छा था समझो ड्रेस मैचिंग थोड़ी चेंज थी लॻे नाले वाले जो माना चलो ठीक है अच न हिकिड़ो मिनट तुंहिंजो नालो हाणे अॼु खणी आतिफ़ आहे ही नालो छा आहे आचर ॿारनि जा नाला ॿारनि जा हफ़्ते वारनि जा वीक ॿुधो अथई न जेके सिंधी में हफ़्तो चवंदा आहियूं अवार्ड सूमर छंछर आचर जो कोई बि वठंदा पर अॼु खणी तुंहिंजो नालो आतिफ़ आहे असां तुंहिंजी हेल्प कंदासीं घबरा न महिरबानी चलो ठीक है महिरबानी फैसल जी अॼुकल्ह का ॻाल्हि सम्झ में नथी अचे हा यार तूं सही पियो चई उहो असांजो चाइल्डहुड फ्रेंड आहे उनखे असांजी फीलिंग जेका आहे सम्झ में अचणु घुरिजे असांखे टाइम ॾियणु घुरिजे हुनखे जॾहिं खां उहो आचर आयो बहिराड़ी छोकिरो सम्झ में ॻाल्हि नथी अचे बंदे तो हुनखे घुमाईंदो असांखे ॾिसे ई कोन थो अचणु ॾे अॼु हुनखे माण्हू सां ॻाल्हाईंदो डायरेक्टर प्रोड्यूसर किथां बि हुन जो कमु अचे जिते टीवी प्रोग्राम चैनल ते वञूं पिया उतां सिर्फ़ु पैसा पिया वठनि पैसा त
तो कम थी दे खाली मोटी है आचर आहे जेको पंहिंजे टैलेंट खे पंहिंजे सीने में रखी करे दादू शहर पहुतो पर सिंध जे हर नौजवान जिया हिन जे टैलेंट खे बि सुञातो न वियो हिन जे अदाकारीअ जे जोहर खे कंहिं सुञातो कोन एतिरे क़दुरु जो हर प्रोड्यूसर हर डायरेक्टर हर चैनल वारे कमु कंदड़ सां मिलियो पर अफ़सोस हिन जी हर कोशिश खे नाकाम कयो वियो ऐं हिन खां पैसनि जी डिमांड कई वई ऐं हिन जे टैलेंट खे पोइते धिकियो वियो नेठि मजबूर थी ही पंहिंजी क़िस्मत खे दादू शहर जे घिटियुनि में ॻोल्हींदो रहियो ऐं पंहिंजे उन दर्द खे दिलि में दॿाइण जी कोशिशि कयई ऐं तनहा रहिजी अरे क्या हुआ है तुम परेशान बैठा हुआ है बस बलोच भाई किस्मत का हारा हुआ हूँ पर अपनी तकदीर को ढूंढने निकला हूँ और जहाँ भी जाता हूँ ना सिवाय ठोकरों के कुछ नहीं मिलता। बड़ी जवान दिल जुड़ा नहीं करो अल्लाह बहुत बड़ा है रे अरे अल्लाह बहुत बड़ा है अल्लाह सब मसला हल कर देगा तुम क्यों परेशान होता है बलोच के होते हुए क्या टेंशन है मुझे बताओ। बलोच भाई पैसों की बहुत जरूरत है। पैसों के लिए परेशान है अरे भाई ये दुनिया गोल है डॉलर का जमाना है चल चल तुझे पैसों की खान से मिलाता है तू अपना भाई है।
सुनना चाहता हूँ। हर शहर में, हर गली में तबाही मचा दीजिए। कोई भी रास्ता ऐसा ना हो जिसमें लहू लहू ना हो। मैं कुछ भी नहीं सुनना चाहता। अगर ऐसा ना हुआ तो तुम भी सामने नहीं आना। समझ गए? सरकार को पता होना चाहिए कि शेर अफगानी है। पैसे आपकी मुंह के मुताबिक जितने आप बोलोगे ऐसा ही मालूम है। अपनी जुबान का पक्का गुड। पूरे मुल्क में तबाही मचा ऐसा आदमी ना छोड़ो जिसको नशा ना लगा हो। ऐसा ही होगा। आप तो क्या, ये पूरी दुनिया देखेगी कैसे तबाही मच रही, ये लोग कैसे मर रहे हैं, कौन मार रहा है, सब परेशान रहेंगे, परेशान। किसी को पता नहीं चलेगा हो क्या रहा है, कहां से हो रहा है। बस डिमांड सिर्फ मेरी इतनी है, ऐसा हो किसी के पास ना, बाकी काम आप मुझ पे छोड़ो। देखो मैं क्या करता हूँ, इंशाल्लाह ऐसा ही होगा। देखो भाई, इतना टाइम नहीं है मेरे पास, बहुत सारे काम। आप माल मंगवाओ, मैं देखना चाहूंगा, देखने के बाद जंग करेंगे। आप बैठिए, बेफिक्र होके अभी माल आ जाए। हेलो जी बलोच, अभी के अभी आ जाओ और माल लेके आओ। उनके पास दुनिया में फैलाना चाहता बलोच, ये क्या हुआ? गद्दारी! अबे तुम गद्दार है, गद्दार नहीं हूं। तुमने गद्दारी की शेर अफगानी के साथ, तुझे मालूम है? गद्दार निकला, मुझे मना भी किया था, गद्दार की सजा मौत है। तो बात कैसे हो गया? मुझे क्या पता, बोला नहीं, डीलिंग में तू मेरे साथ था, गद्दार है तू। बलोच से खत्म कर देना चाहिए, क्योंकि शेर अफगानी गद्दार को नहीं छोड़ता। हम गद्दार नहीं हूँ, किसी को समझ नहीं आ रही था। अबे वो सबसे पहले तू भाई, अभी भी बंदे बोल रहा हूँ, भरोसा कर लो। अबे सुन, ठंडे हो जाओ, आते ठंडे हो जाओ। नहीं मानोगे ना? अबे आतिफ, तू गद्दार निकला। वाह, तुंहिंजी दर्द भरी कहानी ॿुधी मां बि पंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा न रोके सघियो आहियां। इन दुनिया वारनि मूंखां बि मुंहिंजो भाउ ईअं ई छिगो हुयो, जीअं अॼु मां तुंहिंजी हालत पियो ॾिसां। ऐं अलाह ख़ैरु कंदो, तो वटि कुझु पैसा रोकड़ आहिनि,
या न त मां तोखे ॾियां किरायो भाड़ो करे त तूं पंहिंजे ॻोठ हली वञ। तव्हांजा लख लख अहसान जो तव्हां मुंहिंजी हिन मुसीबत में मुंहिंजी हेल्प कई। तव्हांजा अहसान इहे ज़िंदगी भर मूंखे यादि रहंदा। बसि वॾी महिरबानी तव्हांजी। अलाह मां तोखे कंहिं गाॾीअ ते या रक्षा ते चाढ़िया। बाबा अल्लाह के नाम पे बाबा, अल्लाह के नाम पे बाबा। मुझे पुत्र आचर दोस्त बाबा अल्लाह हयाती अल्लाह के नाम ते मूंखे खैरात ॾे। जे बाबा मां आचार आहियां। हाँ बाबा मां आचार मूंखे सुञाणी छो नथो बाबा? आचर न बाबा आचर। हा बाबा मां आचार आहियां। कॾहिं आया पुत्र? बाबा मां हिमल आयो आहियां। बाबा बाबा तूं मूंखे सुञाणी छो नथो? बाबा मुझे आकर के सुञाणी छो बाबा? जिंद साणी बाबा मुझे ख्वाब भी विञाए छॾी। अलाए त काथे हुअसि मां। दुकान ने ते कमकार हली कर। हल बाबा 2 1 अरे बाबा मां कीअं सम्झायां तव्हांखे? छा मां बि तव्हां वांगुरु सॼी उमिरि पंचरनि में कारी करे छॾियां?